अरबाब अली बयार साहब अज 17 आइन कल 17 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों जी कल 17/12/2025 ते पेटीएलएफ तंज़ीम के आइनी इदारे पेटीएलएफ सिंध की वर्किंग कमेटी में मौजूदा मरकज़ी इलेक्शन कमीशन की तोसी कई हुई। जी का बाद में अज अस 18 तारीख़ ते मरकज़ी इलेक्शन कमेटी मां गाज़ी खान जमाली चेयरमैन, सेक्रेटरी साईं अमानुल्लाह महर साहब, मेंबर गुलाम मुर्तज़ा भंगवार ऐं ॿियो मेंबर असांजो अरबाब अली बयार साहब अज असां पाण में मरकज़ी इलेक्शन कमेटी मीटिंग कई ऐं असीं मुतफ़िक़ा तौर ते पेटीएलएफ जे मरकज़ जे बुनियादी जेके यूनिटन जी इलेक्शन जो शेड्यूल आहे मुतफ़िक़ा तौर ते असां अॼु उनजो ऐलान कयूं था, जेको हेठी रीत आहे। असांजो शेड्यूल आहे 25/12/2025 ते वोटर लिस्ट जमो कराइण जी जेका तारीख़ आहे उहा मरकज़ी ऑफिस में उहो दोस्त जी जमो कराईंदा ऐं ॿिए नंबर ते आहे 27/12/2025 गैर हतमी वोटर लिस्ट जी पधराई थींदी। 28/12/2025 खां 29/12/2025 ताईं वोटर लिस्टुनि ते अपील ऐं एतिराज़ दाख़िल थी सघंदा। 3/12/2025 ते वोटर लिस्टुनि ते पहुतल अपीलुनि ऐं एतिराज़नि ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। 31/12/2025 ते हतमी वोटर लिस्टुनि जी पधराई कई वेंदी। 1/1/2026 यूनिट उहिदेदार पारां तालका इलेक्शन कमेटियुनि वटि पंहिंजूं चार्जूं जमो कराईंदा। 6/1/2026 ते नॉमिनेशन फार्मनि जी वसूली थींदी। 7/1/2026 ते नॉमिनेशन फार्म जमो कराया वेंदा। 7/1/2026 ते ई गैर हतमी पैनलनि जी पधराई थींदी, उहा तालके हेडक्वार्टर में। 8/1/2026 ते पैनलनि ते एतिराज़ दाख़िल कराइण लाइ कागज़नि जी वसूली कई वेंदी, उहा बि तालके हेडक्वार्टर में थींदी। 9/1/2026 ते पैनलनि ते एतिराज़ दाख़िल करे सघिबा। 10/1/2026 ते पैनलनि ख़िलाफ़ आयल एतिराज़नि ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। 10/1/2026 साॻी तारीख़ ते दुरुस्त पैनलनि जी पधराई कई वेंदी। 11/1/2026 ते नामज़दगी फार्म वापसि वठण या हथु खणी सघिबो। साॻी तारीख़ 11/1/2026 ते पैनलनि जे नालनि जी हतमी पधराई कई वेंदी। 12/1/2026 ते पैनलनि खे निशान अलाट कराइण लाइ दरख़्वास्तूं वसूल कयूं वेंदियूं। साॻी तारीख़ 12/1/2026 ते पैनलनि खे दरख़्वास्तुनि जे मुताबिक़ जेके दरख़्वास्तूं वसूल थींदियूं उन्हनि खे असां निशान मरकज़ी इलेक्शन कमेटी जेके तालकनि जूं इलेक्शन कमेटियूं उहे अलाट कंदियूं ऐं असांजो पोलिंग जो जेको आम ॾींहुं आहे उहो आहे 8/2/2026 ते पोलिंग जो ॾींहुं सुबुह जो 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं हर तालके हेडक्वार्टर में जिते पोलिंग हूंदी उते शाम 5 बजे ताईं उहो पोलिंग जारी रहंदी। 11/2/2026 ते इलेक्शन नतीजनि ख़िलाफ़ मरकज़ी इलेक्शन कमेटी वटि अपील दाख़िल कराई वेंदी। 15/2/2026 खां 20/2/2026 ते इलेक्शन नतीजनि ख़िलाफ़ मरकज़ी इलेक्शन कमेटी वटि पहुतल अपीलुनि ते ॿुधणियूं कयूं वेंदियूं ऐं 1/3/2026 ते जेके पैनल कामयाबु थींदा, उम्मीदवार कामयाबु थींदा, उन्हनि जे नोटिफिकेशन जारी कया वेंदा। दोस्तों ही हुयो पेटीएलएफ सिंध जे बुनियादी यूनिटनि जी जेका इलेक्शन जो शेड्यूल जेको असां अॼु ऐलान कयो आहे। मुतफ़िक़ा तौर ते असां वरी बि हिकु दफ़ो उन्हनि दोस्तनि खे जेके दोस्त अञा बि घणी देरि थी चुकी आहे पेटीएलएफ जे आइन मुताबिक़ अञा बि जेके दोस्त कोर्टुनि जे पोयां भॼनि था या हैदराबाद हाई कोर्ट जेको डिसीजन ॾिनो आहे उन क्लियर वाज़े पंहिंजे फ़ैसिले में